घोटकी जे टोल प्लाज़ा वेझो धाड़ेलनि जे मुसाफ़िर गाॾियुनि ते फायरिंग। 2 ड्राइवर समेत हिकु औरत ज़ख़्मी। घोटकी जे रुक फार्म जे मक़ाम में धाड़ेलनि जी कार ऐं ट्रॉलर मथां फायरिंग। 2 ड्राइवर बलूचिस्तान वासी अली दाद मोहम्मद शाहवाणी ऐं हिकु औरत ॾेरके जी रहवासी माई सरदार ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल घोटकी पहुचायो, जंहिंखे अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। फायरिंग जे वाक़े जे ॿुधी SSP घोटकी हफ़ीज़ुर रहमान बुगटी बि अस्पताल पहुची ज़ख़्मी जी अयादत कई ऐं खाइन वाक़े बाबति तफ़सील मालूम कया। DSP घोटकी राणा नसरुल्ला मूजिबि त जीअं असांखे वाक़े जो मालूम थियो त बर वक़्तु पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। ॾोहारियुनि जे ताक़ुब में पुलिस वियल आहे। इलाइक़े में सर्च ऑपरेशन हली रहियो आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।